अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवाज़ मोहम्मद यासीन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी शोबिज़ अपडेट। दोस्तों अॼु की हिन वीडियोज़ में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त आसमा भुट्टो पंहिंजे बयान मुताबिक़ छा चयो आहे, इहो मां तव्हांखे हिन वीडियोज़ में ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजो हिकिड़ो रिक्वेस्ट आहे, जेकर अञा ताईं बि असांजे हिन चैनल खे तव्हां सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा ऐं असांजी हिन वीडियोज़ खे लाइक कंदा, कमेंट कंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त आसमा भुट्टो पंहिंजी काविश अख़बार में इहो बयानु ॾियरायो आहे त ही मुंहिंजो जेको साल हुयो 2021, इहो मुंहिंजो साल तमामु ॾुखियो गुज़रियो आहे। जीअं त अप्रैल में मुंहिंजो बाबा साईं मूंखां विछड़ी वियो ऐं जीअं त उहो रोड हादसे में फ़ौत थी वियो। दोस्तों आसमा भुट्टो चयो आहे त ही साल मूंखां कॾहिं बि कोन विसरंदो ऐं उन सां गॾोगॾु आसमा भुट्टो चयो आहे त ही साल 2021 मुंहिंजे लाइ ॾुखियो साबित पिणु थियो आहे। दोस्तों आसमा भुट्टो चयो आहे त 2022 लाइ मां का नई प्लानिंग कई हुई ऐं जीअं त हाणे मूंखे पंहिंजे घर जूं ज़िम्मेवारियूं वधी वियूं आहिनि। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त आसमा भुट्टो तमामु घणो उदास रहणु लॻी आहे। ऐं दोस्तों मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त आसमा भुट्टो इहो चयो आहे त 2021 साल मूंखे ॾुख ई ॾुख ॾिना ऐं आसमा भुट्टो इहो चयो आहे त ज़िंदगी जा सभु गुज़रंदड़ साल सभु सुठा गुज़रिया ऐं हिन हलंदड़ साल 2021 मूंखे तमामु घणी तकलीफ़ ॾिनी। अप्रैल में मुंहिंजो बाबा रोड हादसे में फ़ौत थी वियो ऐं ही साल 2021 मूंखां कॾहिं बि न विसरंदो। दोस्तों ही हुई अॼोकी वीडियो। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी पसंदि आई हुजे त मुंहिंजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करणु विसारींदा। मुंहिंजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। दोस्तों वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।